नाज़रीन, ढोरो नारो वेझो गुलाम नबी शाह शहर में 2 सालन का वाटर सप्लाई स्कीम जो कम रोलड़े जो शिकार है, जंहिं करे शहरी पीअण जे पानी लाइ परेशान आहिनि। इन रस में SUP जे सॾ ते शहरी वापारी तबको सरापा एहतजाज आहे। वधीक तफ़सील राशिद कादिर भट्टी जी हिन रिपोर्ट में। असां हिन वक़्तु मौजूद आहियूं गुलाम नबी शाह शहर में, जिते गुज़िरियल 2 सालनि खां वाटर सप्लाई जी स्कीम नाकारा बणियल आहे। शहर के मिठे पानी की सहूलत न फराम थी रही है। उन हवाले से SUP अगवान अलामती भुख हड़ताल कैंप लगाई है। अचो तो वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असां घर जो खारो पानी था पियूं। असां सुबुह सवेर मोटरसाइकिल से रक्शन में पैसा घर जा भरे करे नलकनि जो खारो पानी था पियूं। खारो पानी पीअण जे करे असांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारी पैदा थियनि थियूं। असां चूंडियल नुमाइंदनि साईं सरदार शाह यूसुफ टालपुर जेके भी असांजा ॿिया बि दोस्त आहिनि, उन्हनि सभिनी गुज़ारिश कंदासीं असांखे मिठे पाणी जो पाणी मुहैया कयो वञे। असां जेको वाटर सप्लाई जो असां ठेकेदारनि खां पुछा कई हुजे तो असांजो बिल रुकियो पियो आहे, तंहिंजे करे असांजी मजबूरी आहे। असां चूंडियल नुमाइंदनि खे गुज़ारिश कंदासीं जे असांजे वाटर सप्लाई जे कनेक्शन जो या वाटर सप्लाई जेको बिल रुकियल आहिनि उहो बिल असांजो रिसीव कराए हल कराए मसइलो असांजो हल करे ॾिनो वञे। सरदार शाह आहे या नवाब यूसुफ टालपुर आहे, जेके बि नुमाइंदा आहिनि असां उन्हनि खे गुज़ारिश कयूं था त बराए महिरबानी गुलाम नबी शाह जी जेका पाणी जो मसइलो आहे इन खे जल्द तो जल्द हल कयो वञेसि। 2018 खां जंहिंजे करे गुलाम नबी शाह जो खत्री पाड़ो मला पाड़ो समामोला समेत समूरे शहर में हींअर पाणी जी फराहमी मुअतल आहे ऐं जंहिंजे करे शहरी अज़ाबनि में मुब्तला आहिनि। हितां जा चूंडियल नुमाइंदा MLA नवाब यूसुफ टालपुर ऐं सैयद सरदार अली शाह MP साहब जेको शहर की दाद रसी करण बजाय गायब आहिनि मुसलसल, उन्हनि खे शहरनि पारां बार बार यादि कराइण जे बावजूदि को कमु न थी सघियो आहे। पब्लिक हेल्थ खाते उमरकोट जी इंतज़ामिया जी नाइली जे करे हिते असां नारा किनार जे किनारे ते रहूं था, पोइ बि पाणी खां जेको आहे महरूम आहियूं। ऐं छो गुलाम नबी शाह वासियुनि कहिड़ो ॾोह कयो आहे जेको हिननि खे पाणी नथो मिले। ऐं हिते जॾहिं इहे चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि सरदार शाह ऐं जेके यूसुफ टालपुर ऐं इहे अचनि था त चवनि था त असांखां माज़ी में ग़लतियूं थी वयूं, हाणे ग़लतियूं कोन थींदियूं, हाणे महिरबानी करे असांखे वोट ॾियो। पाणी न ॾींदा त असां ॿियो तरीक़ो बि इस्तेमालु कंदासीं। जी नाज़रीन, अवां ॻाल्हियूं ॿुधियूं गुलाम नबी शाह शहर वासियुनि जेके गुज़िरियल 2 सालनि खां वाटर सप्लाई नाकारा हुजण जे करे मिठे पाणी जी सहूलत खां महरूम आहिनि। उन्हनि आला इख्तियारनि खां इहो ई मुतालबो कयो आहे त असांखे मिठे पाणी जी सहूलत फराहम कई वञे, जीअं असीं मिठो पाणी पी सघूं ऐं हिन वक़्तु अंदरि जर जे पाणी में मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बची सघूं। राशिद कादिर भट्टी, मेहरान TV न्यूज़, ढोरो नारो।